उॾेरोलाल विलेज जे मुख़्तलिफ़ पाड़नि में बरसात जो पाणी निकाल न थियो। इंतज़ामिया को बूटो न ॿारियो, जंहिं करे शहरी अच वञ लाइ सख़्त तकलीफ़ में अची विया। उॾेरोलाल विलेज जो राजपूत पाड़ो, शेख पाड़ो ऐं सैयद पाड़े समेत यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात जो पाणी बीहण सबबि रहवासियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूद पाणी निकाल न थियण सबबि मच्छरनि ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे। हितां जे शहरनि पप्पू डायरी, कामरान राजपूत, शकील ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त मुसलसल बरसात सबबि केतिरनि ई ग़रीबनि जा घर रही पट पइजी विया आहिनि। हुननि चयो त मुठियारी इंतज़ामिया अचण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त मच्छरनि ऐं मक्खियुनि जे आज़ार सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। हुननि कमिश्नर हैदराबाद डीसी मटियारी खां मुतालबो कयो आहे त बरसात जो पाणी कढी थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।